अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 29 समा क़ौमनियूं क़ुर्बानियुनि ऐं साथ इन ताल्लुक़ से ॻाल्हि हलई पई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह कूड़े केसे में जेल जे अंदरि बंदि हुआ। उन ज़माने जी ॻाल्हि आहे जे मौलाना जे खेत्र में ॿाजर बिल्कुलु तयारु ऐं पकी उभी वई, संग कढी तयारु फसल हुई। उनटाणे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे खेत्र के बेराए लाइ करे ॻोठ जे हिकिड़े माण्हू ऐलान कयईं जे सवारे मौलाना जो खेत्र बेलाए में अचींदो। जहिड़ी इहा ॻाल्हि समय क़ौम जे माण्हू वटि पुॻी पच्छम में जे मौलाना जो खेत्र जंहिंमें ॿाजर बिल्कुलु सिंग कढी तयारु उभी आहे, सवारे उनखे बेलाए वारा आई उन में माल मई गोई मड़ा छॾाए ॾींदा दुश्मन। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जा जेको साथी हुआ पच्छम जा समा, हू मौलाना जे खेत्र खे बचाए लाइ करे सुबुह जो वहेला अॼु रवाना थिया। हथियार ॿेरा खणी आया हुआ, कुआड़ियूं दारिया तलवारूं जेकी पिणु हुआसीं। खेत्र जी सेड़े मथे उहो हथियार रखियऊं। अने पोइ ॿाजर जेको सिंगे से तयारु उभी हुई, मिणी खां पहिरीं सिंग वढियूं, तैनियूं भरियूं ॿधी ऐं घणे पुॼायूं। अने पोइ ॿाजर जेको पुठियां बचई हुई उनजो चरो जेकी उहो चरो मड़ ॿाजर वढे तयारु करे भरियूं ॿधी अने मौलाना जे घरे पुॼाया। ऐं पोइ उनटाणे ऐलान कयूं जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे मौलाना जो खेत्र बेलाइणो हुई त अचे, असीं हिते हाज़िर आहियूं। पर खेत्र बेलाए लाइ करे उनटाणे को पिणु आयो न। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो बाइकाट करे लाइ करे हाजी इब्राहिम सुरैये खावड़े में मैटिंग बुलाएं। माण्हू खावड़े में तराजी पार मथे जमा थिया अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो बाइकाट करे लाइ करे करारदाद जेको मंज़ूर थी। हाजी इब्राहिम सुरैये ये ॻाल्हि कयईं जे हाणे मौलाना अब्दुर्रहीम वटि पंहिंजो अचणु वञणु बंदि, न उहो पाण वटि अचे न पाण उन वटि वञो, अने कंहिं पिणु क़िस्म जो को पिणु राब्तो अने ताल्लुक़ मौलाना अब्दुर्रहीम से पंहिंजो हाणे कीन रहंदो। अने जेकॾहिं कंहिं इंसान इन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई न मौलाना अब्दुर्रहीम खे साथ ॾिनो त उनखे समाज मां पाण कढी विझंदासीं, समाजी बाइकाट कंदासीं। मड़े माण्हू इन ॻाल्हि मथे मुतफ़िक़ थिया। पण दौरेवर गाम जा हिकिड़ा मीर मोहम्मद जामोतर पोइ उन ई टाणे उभा थी विया अने हाजी इब्राहिम सुरई खे चयूं जे आऊं इन करारदाद खे इन ॻाल्हि खे नथो मञा, ऐं हिन ई वक़्तु मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वटि वञा पियो। उहो खावड़े मां काछड़ी मां रवाना थिया मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे गाम लोड़ीअ के साम्हूं। अॻी जी नमाज़ जो वक़्तु हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वुज़ू कयूं पिए अने बांग ॾिने ते बांग ॾियण लाइ करे बांगी मथे चढ़ियो हो, जंहिं ऊंची जॻह हूंदी हुई जिते माण्हू उभी करे बांग ॾींदा हुआ। उनखे बांगी जी जॻह या बांगो चई में अचींदो हो त उते बांग ॾिने पे बांग ॾेई जर लाथे त ओतिरो लहणो फेरे ते पोइ माण्हू तेज़ विख में जल्दी लोड़ीअ के साम्हूं आयो पे त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे चईं जे हिकिड़ो माण्हू खावड़े में जा काछड़ीअ मोड़ विख वारींदो जपारो स्पीड में अचे पियो। मौलाना केतिरा समझदार ऐं अक़लमंद हुआ, तंहिंजो पाण अंदाज़ो लॻायूं जो उन ई टाणे चयूं जे सुरैये पखीअ खे जले लाइ करे ढिब मंडे हुए अने ॼारी पखणे हुए। ॿिया पखी मड़े उन ॼारीअ में फंसी विया, ढिब में अची विया, पर हिकिड़ो पखी निकिरी आयो वैसे पाण अचे पियो। जॾहिं मीर मोहम्मद पुॻा मौलाना वटि त पिंड जी पूरी कहानी सुनायूं जो अॼु इब्राहिम सुरैये खावड़े में मणी माण्हूअ खे बेरा करे आंजो बाइकाट कयईं त आऊं उन में मुतफ़िक़ न थियुसि अने हलियो आयो आहियां अने बेरो आहियां। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ख़ुशि थिया अने पोइ चयूं जे हिकिड़ो पखी आज़ादु थी पुॼी आयो आहे। पर उहो करारदाद बाइकाट जी हलई न। ही बाइकाट कीअं थियो, कोरे था थियो, इंशाअल्लाह इन जो पिणु ज़िक्र अचींदो। तंहिंखां सवाइ हिकिड़ो ई पिणु वाक़ियो आहे जे रतड़ीअ गाम में
राहिब जी जामोतर जेको इलाके जो सरदार हो, जामोतर हो, दीन जी एतिरी सम्झ अने इल्मु न हो, पर मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी इज़त एहतराम हो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी कॾहिं उन वटि आया पण न हुआ, न दावत न तबलीग जो असर पण की न हो। तंहिंजे बावजूद मौलाना लाइ करे दिलि में हमदर्दी हुई, तंहिंजो अंदाज़ो पाण इन वस्तु से लॻाए सघूं था, जेको पीर पाकिस्तान में जा राहिब जी जामोतर वटि आयो अने मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जे ख़िलाफ़ उनखे भड़काए जे ही नौड़े माण्हू पंहिंजे इलाइक़े में समय में अचे पियो, ॻोठे में अचे पियो अने आने माण्हूअ खे गुमराह करे पियो ऐं हिन जो इलाजु कोन था कयो। ऐं पोइ अहिड़ा अखर पण चई जे हीअ त गोई खे ॿोलींदड़ नौड़े आहे, हिनखे ऐं अञा ॻोठे में अचे लाइ कोन ॾियो त पाबंदी लॻाए छॾियो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जे ख़िलाफ़ जामोतर राहिब जीअ खे जर हुन पीर भड़काए ऐं कन भरे तर राहिब जी जामोतर चएं जे ए ढूंढर, अहिड़ा अखर चएं जे ए ढूंढर तूं त सिंध के पाछो वेंदो रोने ने उते वञी करे डेंड मच्छी खाइने पियो ने ही माण्हू जंहिंजो तूं असांखे चएं थो जे अचण न ॾियूं ॻोठे में, ई उहो इंसानु आहे जेको हर ॾुख ने सुख जे मौक़े ते असांखे कमु अचे थो। ई इंसानु असांखे जर जनाज़ा थी तर वेंजारे कफ़न पहिराए, पोइ नमाज़ जनाज़ जूं पढ़ाए, असां लाइ करे दुआऊं घुरे, क़बर में असांखे दफ़न करे ने हर ॾुख सुख में असांखे कमु अचे थो। ऐं तूं जेको रहें अची करे चएं थो जे हिन मौलवीअ खे असीं ॻोठ में अचणु न ॾियूं। असीं जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि मञंदासीं त तूं वञी करे मच्छियूं खाइने सिंध में ने असांजा जेको मैयत ते सड़ंदा पिया तंहिंखे केरु वेंजारींदो, न जनाज़ जी नमाज़ूं केरु पढ़ाईंदो। अॼु ॾींहुं वटा मौलवी जे ख़िलाफ़ु को ॻाल्हि न कजां ऐं हितां भॼी वञी ॿिए फिर अचिजे पण न। कीअं मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जी मोहबत में अने हमदर्दीअ में राहिब जी जामोतर उन पीर खे रवानो करे छॾियईं अने पोइ कॾहिं पण उहो पीर पाछो न ॻोठ में न आयो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी शुरू जे साथी में जा रावाणी ख़ानदान जा माण्हू हुआ, जंहिंमें हिकिड़ो नौजवान हाजी मल्लूक रावाणी जंहिं मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे साथ ॾिनो, सपोर्ट कयो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जे अख़लाक़ ऐं अदब से मुतासिर थी करे हाजी मल्लूक रावाणी तौहीद क़बूल कए वें। पोइ पिन जी क़ौम में पण तौहीद जो परचम लहराए, तौहीद जो ॾियो ॿारें। मुश्किलात आ वयूं, तकलीफ़ूं आ वयूं, ॾुख आया, तंहिं हूंदे पण मौलाना अब्दुल रहीम पच्छमी खे छॾियो न। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह से हाजी मल्लूक रावाणी जो लगाव एतिरो हो, मोहब्बत एतिरी हुई कि मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जरा भुज में जेल में बंद हुआ तर हाजी मल्लूक रावाणी कायम माटे सुबुह जो भुज अचें पिन जे उठ या घोड़े से। पोइ जेलनो ॿारहं वेठा हुआ, मौलाना अब्दुल रहीम पच्छमी के सॼो ॾींहुं ॾियारीं पिया। मौलाना वज़ू कईं, नमाज़ पढ़ें, ज़िक्र कईं, क़ुरान जी तिलावत कईं, ॿारहं वेही करे हाजी मल्लूक रावाणी सॼो ॾींहुं मौलाना अब्दुल रहीम पच्छमी के नियारी अने सांझी जो पाछा वरी वञे। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी पाछा अचें, सॼो ॾींहुं जेल ॿारहं वेठा हुआ ऐं सांझी जो पाछा वरी वञे। ही कायम माटे जो हाजी मल्लूक रावाणी जो दस्तूर हो जे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जेसीं जेल में बंद हुआ कायम माटे अचींदा हुआ जेल ते, जेलनि ॿारहं वेही मौलाना अब्दुल रहीम पच्छमी के नियारे पाछा हलिया वञे, मोहब्बत में, उल्फत में, हमदर्दीअ में, ख़ैरखाईअ में। अने दीन जी जेको आहे मोहब्बत में एतिरा हिक ॿिए से लॻाव हुआ जे थोड़ी क वार लाइ करे हिक ॿिए खां दूरि थियणो उन खे गवारा न हो। इन ई मोहब्बत के, इन ई उल्फत के, अक़ीदत के, लगाव के ॾिसी करे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी हाजी मल्लूक रावाणी जे बारे में शेर चयो हो, सारसन जी सांभ वारा नूर भरिया नौजवान, सारसन जी सांभ वारा नूर भरिया नौजवान, निंड नैणनि जी विञाई परस पारस पहलवान, निंड नैणनि जी विञाई परस पारस पहलवान, नेक नीयत नाम वारा नूर भरिया सोरमान, पाक परवर बाज वारा बाज छाया कर अची। ये सारस जहिड़े पखी जहिड़ा नौजवान, सारस पखी ये अहिड़ा पखी आहिनि त जंहिं में हिकिड़ो पखी मरी वञे त ॿियो पखी उते ई वेही पंहिंजी जान ॾेई ॾे पर उन पखीअ खे, उन साथीअ खे छॾे न। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी चयूं जे सारस जहिड़ी सांभ वारा नूर भरिया नौजवान,
ने सारस पखी जड़ा आई सा ॾई ॾींहं पण साथ न छॾियईं। पोइ पिन जी अखियुनि जूं निंद्रूं जंहिं विञाए छॾियऊं अहिड़ा पहलवान आई। पोइ नेक नियत वारा आई ख़ासि नाले वारा अहिड़ा इंसान आई। ए अल्लाह ए बा पाक परवर तूं अची करे असां मथे रहम कर बाज कर। मौलाना अब्दुल पच्छमी पिन जे शेरे में उन खे यादि कयूं। सारसन जी सांभ वारा नूर भरिया नौजवान निंड नैणनि जी विञाई परस पारस पहलवान नेक नियत नाम वारा नूर भरिया सोरमान पाक परवर बाज वारा बाज छाया कर अची। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।